तहां बिन्ही जे विच में पोइ अहिड़ा कहिड़ा इख़्तिलाफ़ पैदा थिया जो तूं पंहिंजे भाउ जी शादी न कराए सघे? उनजा ॿ कारण हुआ। रुंडे सां मुंहिंजे भाउ जी मंगणी थियण खां पोइ वॾे साईं जी दिलि रुंडे जी भेण ते अची वई ऐं सभ खां पहिरियां उन्हनि जी शादी कराई वई। वॾे साईं जी जीअं शादी थी रुंडे जी भेण उन जे घर में पहुती त रुंडे खे त जहिड़ो पर लॻी विया, आसमान सां ॻाल्हियूं करण लॻो ऐं हुकम ॾिनो पाण खे डूंगर खान सम्झण लॻो ऐं मूंखे पंहिंजो कमदार पियो सम्झे। एतिरे क़द्र जो चकर खां न हो मूंसां ॻाल्हाइण बि पसंदि न कंदो हुओ। चकर खां जीअं असांजो फसल लथो, फसल लहण खां पोइ मां सिधो रुंडे वटि वियुसि पंहिंजे भाउ जे शादी जी तारीख़ वठण, पर हुन मूंखे संग ॾियण खां साफ़ साफ़ इनकार कयो, जंहिंजी शिकायत मूं वॾे साईं सां कई ऐं वॾे साईं मुंहिंजी शिकायत ॿुधंदे ई रुंडे जी रखी निड़ीअ ते लत। तॾहिं वञी हुन असांखे खे विहांव जी तारीख़ ॾिनी। खणी जो रुंडे तोसां मसलो पैदा कयो ऐं तव्हांखे संग ॾियण खां इनकार कयई, पर मूंखे पूरी पक आहे त जेकॾहिं तव्हां विच में बाबा साईं खे आणियो हा त बाबा साईं रुंडे खे मञाए वञे हा। पोइ तव्हां बाबा साईं खे विच में छो न आंदो? किथे ईअं त न आहे त उन वक़्तु तव्हांजे ई बाबा साईं जे विच में इख़्तिलाफ़ अंदर विया? नंढा साईं वॾे साईं सां मुंहिंजा के बि इख़्तिलाफ़ न हुआ ऐं मां दिलि सां थो चवां त मुंहिंजी एतिरी औकात बि न आहे जो मां वॾे साईं सां इख़्तिलाफ़ कयां। कॾहिं बि न नंढा साईं, कॾहिं बि न। मां उन्हनि ॿनियुनि तां चकर ॾेई जीअं वापसि ओताक ते पहुतुसि त वॾो साईं पाण मौजूदु हो। मूंखे हथ ॿधी अर्ज़ु कयो ऐं चयोमांसि, बाबा साईं जेकॾहिं रुंडे खे संग न ॾियणो पहिरियां ॻाल्हि करे हा असां इहो मंगणो ई ख़तमु करे छॾियो आहे। हाणे तारीख़ वधिजी वई, सॾु फैलिजी वियो, राज खे ख़बर पई छोकिरी वनवा में ॿियारे आया, 2 ॾींहंनि खां पोइ निकाह आहे ऐं राति जी साकी हे कंदार असांजे घर पहुतो आहे त छोकिरी जे एवज़े में जेकॾहिं बदो ॾींदमि त मां छोकिरी ॾियां थो, न त चवे त मां पंहिंजी छोकिरी खे वनवा मां उतारींदुसि। अब इहा फज़ीलत आहे। बाबा मूंखे सॼी ख़बर आहे, आयो हो मूं वटि अॻा मथर को ॿाहिरि ई न निकितुसि त हवेली जी दर ते बीठो हो, मथो मुंहुं टिकले बीठे। बाबा हेॾा मुंहिंजी भेण बि वेठी आहे ऐं मुंहिंजी भेण जो सरताज बि वेठो आहे, ॿई ॼणा गॾु वेठा आहिनि। बाबा ही मिसकीन रुंडड़ो तव्हां ॿिन्ही खे हथ ॿधी अर्ज़ु थो करे त मूं मिसकीन रुंडड़े सां इंसाफ़ थिए। बाबा हाणे मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त महिरबानी करे मूंखे इन सावल खां पंहिंजो बदो वठी ॾे। रुंडा जॾहिं हुननि जी तोसां अहिड़ी का ज़बान थियल ई नाहे त पोइ हिन वक़्तु इहा ॻाल्हि तूं कहिड़ी पियो करी? बाबा साईं बादशाह वारियूं ॻाल्हियूं त न कयो। हाणे ॾिसो मुंहिंजे घर में हेॾा 2 ॾख छोरा वेठा आहिनि, उन्हनि खे किथां परणाईंदुसि? को सॼी उमिरि इहे छड़ा छांड त कोन थी घुमंदा न। ॾिस बाबा इहा मिटी तव्हां पाण में तय करे कई आहे, हिन करे मां सावल खे कुझु बि न चवंदुसि। बाबा ॻाल्हि आहे सभु थियनि सभु, जेकॾहिं तव्हां सावल खे कुझु बि नथा चओ त पोइ महिरबानी करे मूंखे बि कुझु न चइजो। असां ॿिन्ही जे विच में न अचिजो, असीं पाण में निबिरी पवंदासीं बसि। अरे ॻाल्हि त ॿुध, जे मां विच में निकिरी वियुसि त पोइ तूं सावल वारनि सां मुंहुं ॾेई सघंदे? बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, भली सावल वारा
मूंखे कुही कपे ॿूटियूं ॿूटियूं करे कुतनि ॿिलनि खे खाराइनि, इजाज़त आहे उन्हनि खे। पर महिरबानी करे तव्हां असां ॿिन्ही जे विच में न अचिजो ऐं न को मूं ते ज़ोर रखियो। साईं, तव्हांखे मुंहिंजे करे अदा जी इज़त रखणी पवंदी। इन जे करे मां तव्हांखे अर्ज़ु कंदमि त तव्हां ॿिन्हिनि धुरियुनि जे विच मां निकिरी वञो। हसीना बेगम ॻाल्हि खे सम्झ, तॾहिं सिनी सोच। हेॾे वक़्तु ताईं सांवले खे मां ई त रोकियो वेठो आहियां। जेकॾहिं मूं हथु कढियुमि त हिन रोडे जो कहिड़ो असरु कंदो उहा तोखे ख़बर आहे न। छा साईं, तव्हां पोइ उन्हनि खे रोकींदा कोन? कीअं सांवल खे रोकियां? ही तुंहिंजो भाउ हुन सां वरी नाइंसाफ़ी पियो करे। बाबा साईं कहिड़ी नाइंसाफ़ी थो कयां? संग ॾींदा त संग ॾींदोसां, संग न ॾींदा हरगिज़ संग कोन ॾींदोसां। पर महिरबानी करे ही मुंहिंजे हथनि खे ॾिसो, तव्हां सां ॿिन्ही धुरियुनि जे विच में हरगिज़ न अचिजो, न को असां ॿिन्ही धुरियुनि ते ज़ोर ई रखिजो। असीं ॼाणूं, असांजो कमु ॼाणूं। ठीकु आहे, मां विच में न ईंदुसि, पर पोइ ईंदा तूं बि सांवल वारनि जी दांग खणी हिते न अचिजांइ। कोन ईंदुसि बाबा, तव्हांजे दर ते दांग कोन खणी ईंदुसि। बसि सांवल बाबा, हाणे तूं ई ॿुधाए छा कजे? इहो रूंडो बदे खां सवाइ संग ॾिठो। बाबा साईं मुनासिब हुजे हा त पंहिंजे भाउ जी ख़ुशी लाइ मां इहो संग बदे में ॿिया बि हा, पर मुंहिंजी भेण नंढे लाकू पंहिंजे सौट जे नाम थियल आहे। हाणे उहा मां कीअं ॾियां हिनखे? पोइ त सांवल इन बदनामीअ खे गिच में विझी वञी माठ करे वेही रहो। बाबा साईं तव्हांजे करे खणी मां माठ करे वेहां बि, इहो बदनाम जो पंहिंजो तोक गिचे में विझां, पर साईं नंढा कोन मुड़ंदा नंढा। ऐं सच पुछो न बाबा साईं, पोइ त उन्हनि खे रोके मां बि न सघंदुसि। हैदर ऐं शामिर छिता थी पिया आहिनि। बाबा, मां तव्हांखे झलिया नथो। तव्हां पंहिंजी बेइज़ती जो बदिलो वठी सघो था। हूअं ॿिड़नि माण्हुनि खे थोरो छीछाड़जे त उन्हनि खे वज़न जी ख़बर पए, पर थोरो हथु थधो रखजांइ। अॻु में ई माज़ूर आहे, मरी न पवई। असां जेको बि क़दम खयूं वॾे साईं जी इजाज़त ऐं सलाह सां कयूं। थोरो सोचो चाकर खान, थोरो सोचो, दिल ते हथु रखो। शादी जी तारीख़ ॿधल हुजे, सॾ ॾिनल हुजनि, तयारियूं मुकमल हुजनि, ऐं शादीअ जी राति कुंवार खे वनवाह मां उथारियो वञे। तव्हां सोचो त उन घोट जे दिलि जे मथां छा गुज़रंदी हूंदी। जंहिं घोट जी दिलि में लाऊं लहण जूं ख़ुशी ऐं अरमान हुजनि, उन घर में क़यामत जो माहौल अचानक पैदा थी ऐं ख़बर पए त असां सां हेॾो हानियूं थो थिए, त छा गुज़रंदी उन घोट जे मथां। उन वक़्तु सच पुछी न चाकर खाना त मुंहिंजे भाउ ऐं मुंहिंजे सौट खे रोकणु मुंहिंजे लाइ नामुमकिन हो। जॾहिं असांखे ख़बर पई त कुंवार खे वनवाह मां उथारियो वियो आहे। ऐसे बताओ चलो, ऐसे
तो करी शमीर छॾ दा अब तू कट शमीर हथियार मां दा मां थो चवां मूंखे छॾ चलियो तू ईशा सब्र कर कम उठ छड़ मां चा दो हथियार मत कर अचे तो शांत हो सही सब्र कर कम उठ चलियो ईशा अरे अदर वहीं रुको तू भी असल हकीकत इहा आहे चाकर खान मुंडे तो हिन बारे में छा ॿुधायो ऐं हुन जी ॻाल्हियुनि में तोखे केतिरो कूड़ ऐं सच सम्झ में आयो ऐं मुंहिंजी ॻाल्हियुनि में तोखे केतिरी सचाई लॻी इहा ॻाल्हि तुंहिंजी सोच ऐं अकुल ते आहे सवाल जॾहिं तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधंदो आहियां त तुंहिंजूं ॻाल्हियूं मूंखे सचियूं लॻंदियूं आहिनि ऐं दिलि कंदो आहे त तो ते यकीन कयां पर जॾहिं वञी रोंडे ऐं जाबर जूं ॻाल्हियूं ॿुधंदो आहियां त पोइ मूंखे तुंहिंजूं ॻाल्हियूं कूड़ियूं ऐं मनघात लॻंदियूं आहिनि सावल हाणे यकीन कजे त कंहिं ते कजे ॿिन्ही जे पेट में निमक त असांजे ख़ानदान जो पहला त पोइ हाणे तूं ई ॿुधाए कंहिं ते यकीन कजे त केरु निमक हलाल आहे ऐं केरु निमक हराम आहे चाकर खान तॾहिं त चवां थो त जेसीं ताईं ॿिन्ही धुरनि खे आम्हूं साम्हूं विहारे ॻाल्हियूं नथा कए तेसि ताईं ख़बर कीअं पवंदी त केरु कूड़ो केरु सचो ऐं मां ईअं नथो चवां सिर्फ़ु मुंहिंजी ॻाल्हियुनि में का हक़ीक़त आहे हू कूड़ा आहिनि पर मूं हमेशह आहियां अवां ते ज़ोर रखियो आहे न का इहा दावा कई आहे त मां सचो आहियां पर जेसीं ताईं ॿिन्ही धुरनि खे आम्हूं साम्हूं नथा विहारियो तेसि ताईं कंहिं बि हक़ीक़त जी अव्हांखे ख़बर न पइजी सघंदी हा सवाल ज़रूरु तव्हां ॿिन्हिनि धुरनि खे साम्हूं आणिबो ज़रूरु आणिबो पर उन खां पहिरियां मां ॿिन्हिनि धुरनि जूं कुझु ॻाल्हियूं ॿुधी वठां सम्झी वठां उन खां पोइ जॾहिं तव्हां ॿई धुरियूं हिक ॿिए जे साम्हूं ईंदियो पोइ कंहिं बि धुर वटि कूड़ ॻाल्हाइण जी का गुंजाइश न बचंदी छो त मां अॻु में ई तव्हां ॿिन्हिनि खे ॿुधी चुको हूंदसि ऐं पोइ तव्हां ॿिन्ही वटि मुंहिंजे साम्हूं कूड़ ॻाल्हाइण जे लाइ कूड़ पेश करण जे लाइ कुझु बि न हूंदो कुझु बि न इहा तव्हांजी सुठी सोच आहे चाकर खान पर कूड़े माण्हू वटि कूड़ ॻाल्हाइण जे लाइ कूड़नि जा वॾा अंबार हूंदा आहिनि आयो कॾहिं कॾहिं अहिड़ी ॻाल्हि करे वेंदो आहे जो ॿुधण वारे जो अकुल दंगुर अची वेंदो आहे वरी बि तव्हां पंहिंजी कोशिशि कयो असांखे को एतिराज़ कोन्हे तॾहिं त चवंदो आहियां त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा जेसीं ताईं मां अदा जे दुश्मन खे ज़ाहिर नथो कयां तेसीं ताईं मां सुकून सां न विहंदुसि पोइ छो न उन लाइ मूंखे साल लॻी वञे अचु सोट हसीना बेगम हाणे वक़्तु अची वियो आहे चाकर खान खे मारणु खपे जे असां ईअं न कयोसीं न त चाकर खान असां सभिनी खे ढेर करे छॾींदो पिया हूंदासीं ढेर ते के कुते वांगुरु मां बि त इहो ई चाहियां थी चाकर खान खे मारियो वञे तूं सम्झ चाकर खान मरी वियो न सॼी मिल्कत जी मालिक तूं अकेली थींदी पोइ ॿई निकाह कंदासीं पोइ वरी दुबई बि घुमंदासीं मूंसां निकाह करण जा फ़ाब पोइ ॾिसजांइ तेरियां हुन चाकर जो बिलोक तूं रावल खान वांगुरु चाकर खान खे
घर में ज़हर नथी ॾेई सघी। चाकर खान त हाणे तोसां किलो सां वेझे अथई। मां चाहियां थी त सांवल वारनि खां वापसी ते तव्हां चाकर जे मथां हमिलो कयो ऐं उनखे उते ई पूरो कयोसि। पोइ असां हुनजे खून जो इल्ज़ाम सांवल जे मथां आणी छॾींदासीं। बस कर, चाकर खान उतां बची वियो, पोइ चाकर खान खे केरु काबू में रखंदो? जेकॾहिं तव्हांजे हमले खां बची वियो ऐं चाकर घर अचे पहुतो न त मां ज़हर ॾेई हिते ई पूरो कंदीसांसि। मां कोशिश कयां थो, तू बि कर। मिड़ई कहिड़े न कहिड़े तरीक़े सां चाकर खान खे दुप करणो आहे। इहो ज़हन में ॻाल्हि वेहारे छॾ। पहिरियां तूं चाकर जे मथां हमले जो सोच। जेकॾहिं हुतां बची हिते आयो न मां पाण हिते ज़हर ॾेई पूरो कंदीसांसि। ये सब छा पियो थिए? पुफी चाकर खान खे मारण जे चक्कर में लॻी पई आहे। किथे हीअं त न आहे त पुफी रावल खान खे बि ज़हर ॾिनो हुजे। जेकॾहिं ईअं आहे त पोइ पापा बि हिन सलाह में ज़रूरु शामिल हूंदो। ऐं जेकॾहिं इहा ख़बर चाकर खान खे पइजी वई न असां मां केर बि ज़िंदा न बची सघंदो। ॿुधो मुआ ॾेर मां पाड़े में थी वञा, थोरो कमु आहे। काॾे पे थी वञी रोला बसी पोती खड़ी मथे ते रखी हेॾो कंधोर शींहं मुड़ुसु घर में वेठो आहे ऐं तूं ॿाहिरि वती थी रुलां थी। मठ कर टांडो विझे वात में मुआ, तूं सॼो ॾींहुं रुलंदो थो थी। मूं कॾहिं तोखां पुछो त किथे वधी धिका खाईंदो? न त ई ख़बर अथई तारी मुड़ुस सां ॻाल्हाईंदी हैं शर्म ई कोन्हे बुढ़ी मरी जी की न जहान में। बाबा तू भी बादशाह माण्हू आहे करे त कमाल जो ॻाल्हि थो। जॾहिं अमड़ इज़त सां ॿाहिरि वञे थी त वञण ॾेसि न, हरू भरू बि पंहिंजी बेइज़ती कराईंदो ई। कुझु सोच वॾो ई, कॾहिं सम्झ में ॻाल्हि ईंदई तोखे बि? अब्बा जेसिताणी खे थुकलां त नथी थिए न तुंहिंजो पेट ई नथो भरे ऐं न वरी जो नचो ई लहे थो। बड़े तारा गोल तारा ठही मारे जा प्रकार लक्षण ॾिसीस लक्षण ख़बर थी छा आहे? अॼु जे मायुनि जे दिलनि में ए ख़्याल आहिनि त असांजा मुड़ुस आहिनि ढुकल लानत जे क़ाबिल। ओ बाबा अम्मा वई तरी लथो लुड़, हाणे तूं माठ करे वेह। रे कीअं माठ करे वेहा इन भागी रन मूंखे हिते चूचड़ी ॾेई वई आहे। चूचड़ी जैसे सियाणी ठरे। हाणे का तो चुप थी बाबा जी? इहो गोह वांगुरु पियो फूकू ॾींदो तॾहिं चुप करे वेहंदो। अरे तॾहिं त चवंदो आहे त बाबे जो नालो ई गोह हुजे हा। छा चई ना गोह? अरे बाबा हरू भरू बि तूं पाण ॾे छो थो सम्झे? मां त मिड़ई इहा मिसाल ॾिनो, तूं कंजण गोह ई हा? अरे लिभागा कॾहिं कॾहिं मुंहिंजे मथां को सुहिणो ऐं सेबतो मिसाल बि ॾींदा कयो। हद हाणे हीअ ॾिस सूखड़ी हिन ते असां वॾा मिसाल जो वॾी तारीख़ जो साईं हीरो आहे। हाणे लोमड़ीअ खे छा चवां? शींहं चवां? कुॾे सर तोखे दो चवां? वाह वाह हेॾे हथ थो वधाए, ख़ुदा जो नालो थी जीअं ॾे पाण बि जीव असांखे बि। बसि चुरा जो कोन नथो ॾियां, माफ़ कयोमांइ। अॼु पुट मूंखे ख़बर पई त मुंहिंजे लाइ तोखे केतिरी इज़त आहे, केतिरो तूं फरमान बरदार पुट आहीं। ओ बाबा तुंहिंजे लाइ इज़त आहे, तूं असांजो बाबो आहीं, मिठड़ो आहीं, तुंहिंजे लाइ सुठी सोच आहे। अरे पुट मां तव्हां ॿिन्ही जो पीउ आहियां, मूंखे सभु ख़बर आहे त तव्हां भई मुंहिंजी केतिरी इज़त था कयो। ख़बर आहे पुट ख़बर आहे, नंढड़ो कोन आहे। ही वारा छा मूं उस में कोन कया आहिनि। 76 साल उमिरि आहे, 3 ज़िंदगियूं गुज़ारे चुको आहियां, चौथीअ में हाणे दाख़िला वरिती अथमि। अरे बाबा तूं हाणे सभु ॻाल्हियुनि खे छॾ, हाणे इहो सोचे ॿुधाए त छा कयूं? जाबिर ख़ान सिर्फ़ु दुश्मन असांजो न अथई, पर वॾे में वॾी दुश्मन हाणे असांजी पुफी बि थी। सोच कुझु, हाणे पुफी असांखे मारण जा ख़्वाब थी ॾिसई। चुरा ख़्वाबनि ॾिसण ते को बि पाबंदी कान्हे।
भले खाओ वठिसन, भले शौक़ सां खाओ वठिसन, पर पुट हुननि जो पालो बि न रूंडे सां कयो, रूंडे सां। तव्हांखे त ख़बर आहे न त रूंडो हो नाक आहे, नाक आहे, जेको पंहिंजे मक़सद जे लाइ पंहिंजा बच्चा बि खाई रोटे जो रहणो ई काफ़ी आहे। हट अरे केतिरा चकर सम्झाईंदो आहियां त इन बाबे असांखे तबाह कयो थी। हक़ीक़त में कारो नाग थी बाबो, कारो नाग पंहिंजा बच्चा ई खाई वेंदो। ओ कजा हिन मां कॾहिं असांखे टीप न इहो ॼाणा वई टीप। कासिम तूं हली माई जो ख्यालु रख। सौट फोन कई आहे, मां उनखां थी अचां भला। मां बि तोसां गॾु थो हलां। कासिम इत्तेफ़ाक़ पुछा करे नाहे ईंदी। जेकॾहिं माई घरां निकिती हली वञे त सौट असां ॿिन्ही जे मथां डमरजी पवंदो ऐं होश मिलाए वेंदो। मूंखे इहो ॿुधा अदायतो में कहिड़ो कमु आहे जो तोखे हींअर घुरायो अथसि? जेको बि कमु हूंदो न वापसी ते अची तोखे ॿुधायां थो, तूं हल ठीकु आहे न? पाण सॼो ॾींहुं होटलुनि ते वेठा ऐं मूंखे हिते फासाए था वञा, वॾी ॻाल्हि। अमड़ तूं सालनि खां पोइ असांजे घर में आई, भले आई जी आई। चाचा मां त रोज़ अचां पर तुंहिंजी माईअ खे मुंहिंजो त मुंहुं ई कोन थो वणे। माई तू जॾहिं बि हिते आई आहीं मां तुंहिंजी इज़त कई आहे, ये ताना मेणा मूंखे न ॾे। मूंखे ख़बर आहे त मां थोरो बि ॻाल्हाईंदसि त पाण वञी परे पवंदासीं। पहिरीं जेके मां हाल अहिवाल खणी आई आहियां मूंखां उहे वठो, ईअं न त उहे इते ई रहिजी वञनि। जी अमड़ तूं न जंहिं मक़सद लाइ आई उहो खणी बयान कर। चाचा असां मथां कासिम ज़ोर रखियो वेठो आहे त जल्द खां जल्द मुंहिंजी शादी करायो। उनखे जाबर ॾाढो सम्झायो आहे त ही वक़्तु शादीअ जो न आहे, पर पोइ बि ज़िद करे वेठो आहे कासिम। त इन करे जाबिर सोचियो त भला निकाह करे सादगी में छोकिरी खे वठी अचूं। जाबिर चयो त शादीअ जी तारीख़ वठण खां पहिरीं इहा ॻाल्हि असां चाचा जे कन ते विझी अचूं। अमड़ इहो तो सुठो कयो, इन्ही ॻाल्हि खां असांखे आगाह कयो, पर राति छोकिरा बि अचनि उन्हनि सां सलाह करणी आहे। छाजी सलाह दीनू, मूंखे त ॿुधाए छाजी सलाह? मुंहिंजो अॼु बि जवाबु आहे, सुभाणे बि जवाबु हूंदो। मां पंहिंजी छोकिरी हिन माईअ जी नौकरियाणी करे पढ़ाए कोन ॾींदसि। इहो तूं न माई, तुंहिंजो साड़ मूं सां ॻाल्हाए पियो। मूं त कॾहिं बि पारस खे पंहिंजी नौकरियाणी नाहे सम्झो। छोकिरी बीठी आहे उन खां भले पुछोसि। जॾहिं बि असांजे घर आई आहे त मां पारस जी लख इज़तूं कंदी आहियां। कीअं पारस? हाँ भाॼाई बसि हाणे बसि, जॾहिं वॾा पाण में ॻाल्हाइनि था त तोखे विच में ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे। माई तोखे त अजायो ज़िद आहे। छोकिरी बि कासिम खे चाहे थी ऐं तुंहिंजा छोकिरा बि राज़ी आहिनि। जॾहिं तुंहिंजी उन्हनि जे साम्हूं हलंदी बि न आहे त पोइ ज़िद छाजे थी करी? हाणे वक़्तु अची वियो आहे त असां चाकर खान खे तुप करे छॾीसि। या असां ढराई कईसीं न त भाऊ असांखे चाकर खान घोटे छॾींदो। सौट जाबिर त चाकर खान खे सावल खान जी ॻाल्हियुनि जे मथां यकीन अची वेंदो। ॾिस सकू, असां चाकर जे साम्हूं रुॻो कूड़ हयासीं। घणा कूड़, घटि में घटि 80-90 कूड़ त हणी चुका आहियूं। ऐं सावल जेको कुझु ॿुधाए पियो चाकर खान खे उहो त सच आहे। चाकर खान खे जेके बि महिल ॻाल्हियूं मिलनि थियूं न उहो सांठींदो थो वञे। जेॾी महिल हुनखे पूरी पक थी न पोइ असां ॿिनि धुरनि खे घुराए विच में भलो सां ई रखंदो। पोइ विझंदो नोर गिचीअ में। उहा ई ॻाल्हियूं वरी दोहराईंदो जेकियूं असां हुन सां करे चुका हूं। जॾहिं भलो सां ई विच में आयो न पोइ त असां कूड़ हणी कोन सघंदासीं। जॾहिं असां पंहिंजियुनि ॻाल्हियुनि खां फिरणु शुरू कयोसीं न हो तूं छा थो सम्झी? चाकर खान असांखे खीर खंडु करे भाकुर पाराईंदो या असांजी निड़ीअ ते लत रखे असांखे ज़हर जा वटा पियारींदो? त पोइ सौट असांजी मौत पक्की सम्झी छॾिजांइ। इन करे असां मरणु नथा चाहियूं। मरणो चाकर खान खे पवंदो। चाकर खान जे मारण खां पोइ पूरी मिल्कत जो मालिक इहा हसीना बेगम बणिजी वेंदी। पोइ अहिड़ो वक़्तु ॾिसी हसीना सां मां पाण निकाह कंदुसि। शादी करण खां पोइ वक़्तु आयो न त इन हसीना खे घोटे विझंदुसि। पोइ सॼी मिल्कत जो मालिक
ही जाबिर खान हूंदो। सोचो तो तमाम बेहतर थी सोट जाबिर, पर याद रखी छजाई इहो सब कुछ करण एतिरो आसान भी न हूंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।